जी नाज़रीन, असीं हिन वक़्तु मौजूदु आहियूं कोटी जी भरिसां ॻोठ अब्दुल करीम उजण में, जिथे जेको आहे स्कूल जी बिल्डिंग ऐं हिते उस्ताद मुक़ररु न थियण ख़िलाफ़ु जेको आहे ॻोठाणनि पारां ऐं ॿारनि पारां एहतिजाज कयो पियो वञे। अचो त साणनि ॻाल्हि ॿोल कंदासीं त सननि छा चवणु आहे। उस्तादनि जे न हुजण जे करे ॿार असांजा दरपदर आहिनि। जॾहिं त न हुजण उस्तादनि जे करे ॿार मचो पाए माल चाढ़ण ते मजबूर आहिनि। असांजी पढ़ाई जो दारो मदार तमामु डाउन थी वियो आहे। दीवारियूं टुटी वियूं आहिनि, मथां स्कूल बि सॼो भेड़ियूं थो छॾे। महिरबानी करे असां नंढड़ा बचड़ा आहिनि, इहे रुली आहिनि, असांखे स्कूल नओं बि थिए ऐं दीवार बि चओ दीवार बि ठहे ऐं स्कूल खुली बि महिरबानी करे मिले। असांजे स्कूल जो मसइलो आहे, असांजे स्कूल जेको आहे नाबूद थी आहे, सफ़ा स्कूल ठही दीवारियूं असांखे मिलनि, नओं स्कूल ठहे ऐं उस्ताद असांखे को सुरीलो मिले सुठो त असांजे ॿार पढ़नि। असांजे तालीमी इदारनि खे अर्ज़ु आहे त असांखे स्कूल नओं ठाराए ॾियनि ऐं असांजी स्कूल जी चौ दीवारी बि ख़तमु थी वई आहे ऐं स्कूल जा चापड़ बि किरी रहिया आहिनि। उन करे असांजो अर्ज़ु आहे त असांखे स्कूल हलाए ॾियो। हिन स्कूल जी चौदीवारी ऐं बिल्डिंग जेको आहे सो मुहैया कई वञे, ॾिनी वञे ऐं जेको आहे उन सां गॾोगॾु उस्ताद ॾिनो वञे त जीअं असांजे ॿारनि जो मुस्तक़बिल बची सघे। कैमरामैन मुर्तज़ा राजपर सां गॾु साजिद राजपर, सिंध टीवी न्यूज़ कोटी।